गोरख हिल स्टेशन दादू शहर खां ओलह तरफ़ जोही वाई पांदी रोड सां 94 किलोमीटर जे मुफ़ासिले ते वाक़िआ आहे। सेवन शरीफ खां ओलह तरफ़ 140 किलोमीटर ऐं कराची शहर खां 450 किलोमीटर जे मुफ़ासिले ते वाक़िआ आहे। हेरथर जबल जूं बुलंद तरीन चोटियूं जेकी समुंड जी सतह खां 5000 खां 8000 ताईं बुलंद आहिनि, जॾहिं त बलोचिस्तान जे गादी वारो शहर कोयटा समुंड जी सतह खां 5400 ऐं मुल्क जो अहम सम्झो वेंदड़ तफ़री माग गोमरी जी बुलंदी 7000 फुट आहे। दुनिया जो सभ खां मथां शहर ॾखण अफ्रीका में आहे, जंहिंजी ऊचाई सतह समुंड खां 3631 फुट बुलंदी ते वाक़िआ आहे, जॾहिं त गोरख जी तइमीर खां पोइ दुनिया में सभ खां मथां शहर गोरख सिंध में शुमार कयो वेंदो, जंहिंजी सतह समुंड खां 5889 फुट बुलंद तरीन हंधि हूंदो, जंहिंखे बुलंदी सबबि आलमी एज़ाज़ पिणु हूंदो। गोरख सुहिणो, साओ ऐं ख़ूबसूरत इलाइक़ो आहे, जिते जून जुलाई जहिड़े सख़्त गर्मी जे महीननि में बि 22 खां 24 सेंटीग्रेड मौसम रहे थी। हितां जा ख़ूबसूरत नज़ारा, मनमोहींदड़ मौसम, दिलफरीब मंज़र उदास ऐं मुरझायल चेहरनि खे हिकदमि ख़ुशियुनि में आणे छॾनि था। ही वणंदड़ ऐं दिलचस्पी सां भरपूर तफ़री माग थी सघे थो, पर इन तफ़री माग सां बि उहो ई मसइलो आहे जेको हर मामले में पाण सां थींदो पियो अचे, याने हर मसइले में सियासतदान जी बेजा मुदाख़लत ऐं सियासी कमीशन ऐं करप्शन आहे। हाणे सिंध जे तारीख़ी हैसियत रखंदड़ तफ़री माग जी ईअं लावारसी सम्झ खां ॿाहिरि आहे।